जय झूलेलाल दोस्तों। अॼु असां ठाहींदासीं होलीअ जा रोट बिल्कुलु ट्रेडिशनल तरीक़े सां। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जिन ते तव्हांखे सिंधी रेसिपीज़ मिलंदियूं, उन खां सवाइ सिंधी ट्रेडिशन, सिंधी कल्चर हुजे, असांजी रीति रस्मूं हुजनि, हिकु हिकु वीडियो मां पंहिंजे चैनल ते अपलोड कंदी आहियां। ॾिण वार हुजनि, ॾिण वारनि ते कहिड़ो खाधो ठहंदो आहे, हिकु हिकु मुंहिंजे चैनल ते आहे, त ज़रूरु चेक कजो। अचो त रेसिपी हाणे शुरू था कयूं पिया। जीअं होलीअ ते होलिका ॿारी वेंदी आहे, उन रीति असां सिंधी जेके आहियूं रोट पचाईंदा आहियूं। अचो त शुरू था कयूं पिया। इन जे लाइ खणंदासीं गुड़। हिते मां 100 ग्राम गुड़ खयो आहे। उनखे असांखे पुसाए रखिणो आहे घटि में घटि अधु कलाकु। हिकु कोप पाणी विझी करे मां गुड़ खे पिसाए रखियो आहे। अधु कलाकु पुसाइण खां पोइ गुड़ जेॾी महिल ॻरी वेंदो त उनखे असांखे छाणिणो आहे। पहिरियों त इनखे छाणे वठंदासीं। इन खां पोइ इन में विझंदासीं असां तेल। 4 चमचनि जे क़रीब असां इन में तेल विझंदासीं और विझंदासीं अटो। 1 कप अटो आहे, यानी लॻभॻि इहो 150 ग्रामनि जे क़रीब आहे। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं, सख़्तु अटो ॻोहींदासीं। ॾिसो फुल्के खां सख़्तु आहे इहो अटो। हाणे इन मां 2 रोट ठाहींदासीं असां। इनखे वेलणो आहे जीअं असां लोलो पचाईंदा आहियूं, लोले वांगुरु ई, पर इहो थोरो सो मोटो हूंदो आहे। उन खां रोट जेको आहे होलिका जो प्रतीक आहे और उन जे मथां जेका कची तंद वेरबी आहे, यानी कॉटन जो कचो धागो, उनखे चइबो आहे प्रहलाद जो प्रतीक। 5 दफ़ा वेरींदासीं इहो असां। इन ई तरह सभु रोट तयारु कंदासीं। पहिरियों रोट हमेशह जोड़े में ठाहिबो आहे। अचो सामान सभु तयारु थी विया, हलूं था रोट पचाइण। हूअं त वरांडे में ई रोट पचाइबा आहिनि, पर अॼुकल्ह टाइल्सूं आहिनि, त हिते मां हेठि तओ रखी रही आहियां और उन जे मथां रखंदासीं छेणो। रोट छेणे ते पचाइणा आहिनि त छेणे खे ॿारिणो आहे। इन लाइ असां घी विझंदासीं इन में, या तेल। तेल विझी करे इनखे असां ॿारींदासीं। इन में कुझु टाइम लॻंदो आहे जेसिताईं छेणो चङी तरह ॿरे। उन खां पोइ इन ते रोट पचाइबा आहिनि। त में थोरो थोरो तेल विझंदासीं। नंढे हूंदे या इवन अॼु बि केरु केरु इहे रोट ठाहींदा आहिनि, मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। ॾिसो छेणो चङी तरह ॿरी वेंदो हिन तरह, त उन खां पोइ इन ते रोट पचाइबा आहिनि। त रोटनि ते पहिरियों हणिणो आहे तेल थोरो सो। इन सां इहे थोरा जल्दी पची वेंदा आहिनि। हैंड फैन या न्यूज़पेपर जो इस्तेमालु करे थोरी थोरी हवा ॾींदासीं, जीअं इहे जेके छेणा आहिनि ॿरनि और उन्हनि सां रोट जेके आहिनि जल्दी पची वेंदा आहिनि। ॾिसो जीअं सिगरी ॿारबी आहे, सेम उन वांगुरु ई। और इनखे पलटाईंदासीं असां। इहो गरम हूंदो आहे त चिमटे जो इस्तेमालु कजो या खुरपीअ सां इनखे पलटाइजो। रोट हिते होलिका जो प्रतीक आहे और धागो जेको आहे उहो भक्त प्रहलाद जो प्रतीक आहे। कुदरत जो करिश्मो इहो ई आहे इन में। जेॾी महिल इहे रोट पचजंदा आहिनि त इन धागे खे कुझु बि न थींदो आहे और रोट चङी तरह पचिजी वेंदो आहे। तव्हां ईअं ई कॾहिं बि धागो साड़ींदो, फटाफट धागो सड़ी वेंदो, पर हिते धागो न सड़ंदो आहे। ॾिसो अहिड़ी तरह पलटाए करे ॿिन्ही तरफ़ सां चङी तरह असां रोट खे सेकींदासीं। उन खां पोइ इनखे हिकु कपिड़े सां उघिणो आहे, जीअं काई बि काराइण हूंदी त उहा निकिरी वेंदी। इनखे चङी तरह साफ़ु कंदासीं। इहे असांजा रोट तयारु थी विया आहिनि और ॿिए ॾींहुं धूड़े ॾींहुं असां इन जी पूॼा कंदा आहियूं। उन खां पोइ इहे सभु घर वारनि खे विराईंदा आहियूं। ॾिसो रोट ते अञा धागो वेड़ियल आहे। ॿिए ॾींहं ते जंहिं छेणे ते असां
रोट पचाया हुआसीं उन जी रख ते असां विझंदासीं गुल, उन खां पोइ उन ते गुलाल रोट जो टुकर विझंदासीं, पहिरियों पूॼा में अर्पण कंदासीं, उन खां पोइ असां खाईंदा आहियूं गिहर सिंधियुनि जा स्पेशल, उन खां पोइ गुलाल विझंदासीं, हथ जोड़ींदासीं और उन खां पोइ बाक़ी प्रसाद असां घर वारनि में विराईंदासीं। अहिड़े नमूने असां सिंधी होलीअ ॾींहुं रोट ठाहींदा आहियूं। त कंहिंजे कंहिंजे घर में इहे रोट ठहंदा आहिनि मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो। त अॼु बि सिंधी असांजा रीति रिवाज कंहिंजे कंहिंजे घर में क़ाइमु आहिनि, ज़रूरु ॿुधाइजो कमेंट करे। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त मुंहिंजे चैनल खे ज़रूरु लाइक कजो और मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो और बेल आइकॉन वॼाइण न विसारजो, जीअं मुंहिंजी अचण वारी वीडियोस तव्हांखे जल्दी मिलनि। जो वीडियो इन खां सवाइ मां प्रागड़ियूं कीअं ठाहिजनि, गिहर कीअं ठाहिजनि, थादल और मिल्क रोज़, इन्हनि सभिनी जा वीडियोस मां अपलोड कया आहिनि, जेके असां इहे सिंधी शयूं असां होलीअ ते ठाहींदा आहियूं। त मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का ते ज़रूरु ॾिसजो। अगरि तव्हांखे मुंहिंजे चैनल ते रेसिपी या वीडियो पसंदि आयो हुजे त उनखे ज़रूरु लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो और मुंहिंजी नई ईंदड़ वीडियोस खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। मूंखे इंस्टाग्राम और फेसबुक ते बि ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजे सफ़र में मुंहिंजो साथ ॾियण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।